हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चवे थो, नौ नियापो आयो राणे मुला रात, लधीसूं लतीफ़ चए कना ॾातर ॾात, कान पुछे थो ज़ात जे आया से अॻियां। नौ नियापो दास्तान 10 जे बैतनि में आला फ़हम ऐं अदराक जी उहॼाण ॾिनल आहे। इन्हनि बैतनि में काइनात जे ख़ालिक तरफ़ां इंसान ज़ात जी भलाईअ लाइ जेके भलारा आया ऐं जन जी रहनुमाईअ सां ऊंदाहीअ मां सोझरो थियो ऐं सॼो जहान ख़ुशबू सां वासिजी वियो, उन ॾांहुं इशारा ऐं किनाया आहिनि। इन सिलसिले में ख़ासि तरह इन नए नियापे जो ज़िक्र आहे जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी नोए आदम खे पहुचायो, त ॾेहण जे ॾातार वटां उहा ॾात अता थी आहे त ज़ात पात जो भेद ख़तमु थियो ऐं ख़ालिक मालिक जी नज़र में सभु इंसान बराबरि आहिनि, पर उहे जेके पाण पंहिंजे सची नीयत सां धणीअ ॾांहुं ईंदा से वॾे मान वारा थींदा। सुभान अल्लाह।